सिविल हॉस्पिटल शहदादकोट एक आम शहरी के लिए भी सर दर्द से कम नहीं। कुत्ते और सांप के काटने से शहरी तड़पते हुए लाड़काना और कराची मुंतकिल हो जाते हैं। हॉस्पिटल शहदादकोट में जेके सहूलतूं ॾिनियूं वञनि थियूं उहे न हुजण जे बराबरि आहिनि। ग़रीब माण्हू जेको आहे उहो हेठियों जेको तबिको आहे उहो तमामु घणो सफ़र करे थो। उन्हनि जी वॾियूं तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि खे मेडिसन न पई मिले, उन्हनि खे उहे प्रॉपर फैसिलिटीज़ न पई मिलनि ऐं उन जा जेके डॉक्टर्स कंसर्न आहिनि, कार्डियोलॉजिस्ट कोन्हे ऐं इन सां गॾोगॾु जेके किडनीज़ जा पेशेंट्स आहिनि ऐं जेके कॉन्स्टेंटली लाड़काणे वञनि था ऐं उहे उन ख़र्च खे अफोर्ड बि न पिया करे सघनि, डायलिसिस लाइ वञनि था, डायलिसिस जी जेके फैसिलिटीज़ कोन्हनि, ॿियूं एक्सरे मशीन्स कोन्हनि। याने जेकॾहिं कोई पेशेंट सीरियस आहे बसि उन्हनि खे इहो चई मोटायो थो वञे त बाबा हाणे तव्हांजो हिते इलाजु कोन्हे, तव्हां खां जेतिरो बि थी सघे जल्दी जेको आहे लाड़काणे हलिया वञो। यानी शहदादकोट जो जेको सिविल अस्पताल आहे उहो असांजो जेको शहदादकोट आहे उहो माना सब डिवीज़न आहे, तमामु पुराणो। उन जे बावजूद बि हिते जेको अस्पताल आहे उहो जंहिं सहूलियतुनि जे हवाले सां मां सम्झां थो त इंतिहाई हिकिड़ो पुठिते पियल जेको अस्पताल आहे ऐं हिते काई बि मालिकी न आहे। सिहत खाते खां वठी करे असांजा जेके आला ऑफिसर आहिनि हिते उहे ॼण शहदादकोट जे अस्पताल खे निधड़को बढ़ाए छॾियो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते दवाउनि जो जेको खोट आहे। बुनियादी तौर ते जेके एमरजेंसी जूं जेके दवाऊं आहिनि, माना नांग जे चक खां वठी कुते जे चक ऐं ॿिया जेके एमरजेंसी में इंजेक्शनूं जेके असांखे कमु माना अचनि थियूं उहे असां वटि अनलब आहिनि ऐं उन लाइ बि असांखे या त हेडक्वाटर वञिणो पए थो या त लाड़काणे। इन जे करे मां सम्झां थो त शहदादकोट जो जेको हीउ अस्पताल आहे सिंध बलूचिस्तान खे कवर करे थो पियो, त इन लाइ असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां ख़ासि तौर ते सिहत खाते जी तरफ़ां ख़ासि तौर ते पैकेज ॾियणु बि घुरिजे ऐं शहदादकोट जे अस्पताल खे मालिकी करणु घुरिजे त जीअं हितां जा माण्हू जेके आहिनि से सिहत जा जेके मामला आहिनि उन्हनि खे वधीक माना मुश्किलातुनि असांजा डॉक्टर साहब आहिनि उहे प्राइवेट बि जॉब कनि था ऐं असांजो सरकारी बि, पर सरकार ईअं टाइम सां जॉब नथा कनि। जेके मरीज़ जो चेकअप वग़ैरह आहे उहो बि सही तरह नथा कनि ऐं असांजे जेके स्टोर त बज़ाहिर त ॾेखारनि था त सिविल हॉस्पिटल में स्टोर जो सहूलियत आहे, पर मरीज़नि खे दवाऊं नथा ॾियनि। जंहिं मरीज़ खे जंहिं बीमारी जो दवा खपे, कुते जो चक वारो इंजेक्शन या ॿियो कुझु वग़ैरह, उहे दवाऊं उहे मेडिसन उन्हनि खे फराहम नथा कनि। शहदादकोट के शहरी एक तरफ मगर इमरजेंसी की हालत में बलूचिस्तान से आने वाले मरीजों को भी लाड़काना जाना पड़ता है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।